सॼे मुल्क जियां ज़िले मटियारी में बि ज़िले इंतज़ामिया पारां एडिशनल डिप्टी कमिश्नर वन मंज़ूर लगारी जी अॻवानी में कश्मीरियुनि ते भारतीय फ़ौज जे गैर क़ानूनी कब्ज़े, जबर ऐं बरबरीयत ख़िलाफ़ कश्मीरी भाइरनि सां इज़हार यकजहती रैली कढी वई, जंहिंमें मुख़्तियारकार मटियारी, ग़ुलाम मुस्तफ़ा शहर, शुएब उर रहमान काज़ी, अब्दुल रज़ाक मेमण समेत ज़िले इंतज़ामिया, मुख़्तलिफ़ खातनि जे ऑफिसरनि, समाजी तंज़ीमुनि जे नुमाइंदड़, स्कूलनि जे शागिर्दनि समेत शहरियुनि जी वॾे अंग शिरकत कई। टाउन कमेटी मटियारी खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। उन मौक़े ते अॻवाणनि ख़िताब कंदे चयो त कश्मीर असांजी शेरग आहे। इंशाअल्लाह उहो ॾींहुं परे नाहे जॾहिं कश्मीर आज़ाद थींदो। हुननि वधीक चयो त असां भारतीय फ़ौज जे ज़ुल्म जबर जी पुरज़ोर मज़म्मत करियूं था। गॾियल क़ौमुनि खां मुतालबो था करियूं त कश्मीरी अवाम खे भारतीय ज़ुल्मनि खां आज़ाद कराइण लाइ गॾियल क़ौमुनि जे ठहराउनि ते अमल करायो वञे।